जुडिशियल कमीशन पेशावर हाई कोर्ट लाइ 10 एडिशनल जजिस की मुक़ररी की मंजूरी ॾेई छॾी। चीफ जस्टिस यहया आफरी की सदारत हेठि जुडिशियल कमीशन के इजलास में एडिशनल जजिस की मुक़ररी लाइ 36 के नालन ते वीचारियो वियो। मंजूर कयल नालन में फरह जमशेद, इनामुल्ला खान, काजी जवाद, एहसानुल्ला, मुदसिर अमीर और बिया शामिल। तेल ऐं गैसी ॻोल्हा ऐं पैदावारी कंपनियुनि जो 35 सैकड़ो ख़ांगी पार्टियुनि खे विकिरो करण जे फ्रेमवर्क में सिंध जी राय शामिल कई वञे। सिंध जी रज़ामंदी बिना कंहिं बि क़िस्म जे विकिरे जी इजाज़त न ॾिनी वञे। सिंध सरकार जो वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो। वॾे वज़ीर मादली शाह जी सदारत हेठि सिंध एनर्जी होल्डिंग कंपनी जो इजलास। वॾे वज़ीर जो चमड़ा हेठि वफ़ाक़ी तेल ऐं गैसी पैदावार बाबति तासी डेटा बाक़ाइदगी सां सिंध खे फ़राहम करणु घुरिजे। सभिनी वफ़ाक़ी पेट्रोलियम कंपनियुनि में सिंध हुकूमत जी नुमाइंदगी चाहिनि था। पेट्रोलियम वारी वज़ारत के वफ़ाक़ी तेल कंपनियुनि मां पंहिंजा नुमाइंदा 2 मां घटाए 1 करणु घुरिजनि ऐं उन्हनि जी जाइ ते सिंध जा नुमाइंदा मुक़ररु कया वञनि। मक़ामी केस मां कटौती करे सूबे जे माण्हुनि खे सहूलियत खां महरूम न कयो वञे। सिंध सरकार भाड़ेलनि जी सिर की क़ीमत मुक़ररु करे छॾी। नोटिफिकेशन जारी। ॾोहारी, माशूक अली और नूर अहमद चांडो के सिर की क़ीमत 1 करोड़ रुपया मुक़ररु। जावेद खुश्क ते 15 लख, सोहराब सुभान कोसो 20 लख, नवीद माछी 10 लख और साईं बख्श उर्फ डालो खुश्क की सिर की क़ीमत 15 लख रुपया रखी वही। पीपल्स पार्टी कराची की तरक्की और खुशहाली लाइ MQM के गॾिजी कम करण की आश करे छॾी। तनक़ीद कंदड़नि जी का परवाह नाहे। MQM पाकिस्तान वारनि खे चवां थो त अचो गॾिजी कम करियूं। जहिड़ो करण सां मामला हल न थींदा। ज़मीनी हक़ीक़तूं ॾिसी फारूक सत्तार, मुस्तफ़ा कमाल, ख़ालिद मक़बूल कम करण चाहिनि था त साड़नि गॾु कम करण लाइ तैयार आहियां। कराची के मेयर मुर्तज़ा वहाब जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो कराची जो सभ खां वॾो मसइलो पाणी आहे। कराची जो पाणी कींजे ढंढ मां 125 किलोमीटर परे खां ईंदो आहे। वज़ीर आज़म कराची लाइ खज़ानो खोले। कराची के 15 न 1500 अरब रुपया मिलण घुरिजनि। समूरनि मुल्क में मोटरवेज़ वफ़ाक़ ठाहे थी सखर हैदराबाद मोटरवे नफ़ी ठाहे। FBR के हलंदड़ माली साल के पहिरें 7 महीननि में 468 अरब रुपयनि जो खसारो सबब ट्रेक्स मशीनरी पारां मुक़ररु कयल हदफ़ हासिल न करण करार। ज़रियनि मूजिब ट्रेक्स मशीनरी मुक़ररु कयल टारगेट 6,964 अरब रुपयनि की भेंट में रुगो 6,496 अरब रुपया गॾु करे सघी। मराकश ॿेड़ी हादसे में बची वियल 15 पाकिस्तानी वतन वापस पहुची पिया। FIA मौसूब पाकिस्तान पहुतल माण्हुनि जो तालुक़ गुजरात, JLM, सियालकोट, मंडी बाबुद्दीन, शेखुपुरा ऐं ॿिनि शहरनि सां तालुक़ आहे। कराची के इलाइक़े कोरंगी सेक्टर 50 में 2 ॼणा पानी की टैंकी में बुॾी फोत। टांकी की सफ़ाई दौरान 16 वरे जो खुताबी हसन और मदरसे जो उस्ताद कमाल बुॾी फोत थी विया। अकरी चौकी भरिसां ट्रैक्टर ट्रालियूं मोटरसाइकिल मथां चढ़ी वई। 2 सगा भाइर फोत। कोट हुसैन पातो भरिसां हादसे में दादन लाशारी, जागड़ लाशारी मौके ते फोत थी विया। वाक़े बाद फौतनि जा लाश अस्पताल मुंतकिल। मुरीद शाख भरिसां खमड़ा थाने जी हद में गुड्डू लिंक रोड क्रॉस बंद वटां डंपर ड्राइवर अगवा। ॾोहारी कश्मोरवासी आलम मज़ारी के अगवा करे कचेड़ा खणी विया। इतला मिलण ते पुलिस ॾोहारियुनि पुठियां कचेड़ा रवानी थी वई।
रखण वेझो लोलाई बिरादरी जी बिंदुरिन में झेड़े दौरान माची वेल मावेंदी समेत 3 ॼणनि चेयरपर्सन जो लाश रोड ते रखी धरणो रोड ब्लॉक एहतसास कंदड़ जो जुमला है तो पुलिस जवाबदारन खिलाफ इन महिल ताईं का कार्रवाई नाहे कई। जवाबदारन के गिरफ्तार करे मक़तूलन जे खून सां इंसाफ कयो वञे। नसीराबाद में वधंदड़ बदअमनी ऐं मंशियात विकिरे के खिलाफ इलामती बुख हड़ताल। शहरी इत्तेहाद अॻवाननि जो चवणु आहे त शहर अंदरि फहाशी जुआ मंशियात आॾा हली रहिया आहिनि। पुलिस समाजी बुराइनि खिलाफ को कदम नथी खणे। ॾोहारियुनि खिलाफ कार्रवाई करे समाजी बुराइयूं ख़तम करायूं वञनि।